एशिया कप सुपर 4 मरहले में श्रीलंका खिलाफ़ आख़िरी ओवर हलाईंदड़ नौजवान फास्ट बॉलर ज़मान जा अॼुकल्ह सोशल मीडिया ते चर्चा आहिनि। इन ॾिस में पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड तरफ़ां बि ज़मान खान जी क्रिकेट जे शुरूआती ॾींहं ऐं ज़िंदगीअ जे लाहन चाढ़नि ते ॿधल हिक वीडियो शेयर कई वई आहे। पीसीबी तरफ़ां जारी कयल वीडियो इंटरव्यू में क्रिकेटर ॿुधायो त हुन नंढपिण पंहिंजे वालिद ऐं भाइरनि सां गॾु महिनत मज़दूरी कई आहे ऐं सिरुनि जी भठीअ ते सिरूं ढोइण जो कम बि कयो। आज़ाद कश्मीर में क्रिकेट जी सहूलियतुनि जी खोट हुअण बावजूद अॼु ज़मान खान सख़्त महिनत ऐं क़ाबिलियत जी बुनियाद ते पाकिस्तान जी क़ौमी टीम में जाइ ठाहे वरिती आहे। पर ज़मान खान जी क्रिकेट जी शुरूआत जी कहानी बि ॾाढी दिलचस्प रही आहे। संदसि चवणु आहे त हिक दफ़े हू ॻोठ जे ग्राउंड में छोकिरनि खे क्रिकेट खेॾंदो ॾिसी वटनि लड़ी वियो ऐं साणनि क्रिकेट जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। ज़मान खान खे पंहिंजी पहिरिएं ई ॾींहुं बॉलिंग जो मौक़ो मिलियो, पर हिन 12 वाइड बॉल हलाया ऐं वरी ॿिए ॾींहुं वधीक तेज़ रफ़्तार सां बॉलिंग कई त हिक बि वाइड बॉल न कयो। उतां खां संदसि फास्ट बॉलर बणजण जो सफ़र शुरू थियो। ज़मान खान जी क्रिकेट सां मोहबत जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां बि लॻाए सघिजे थो त हू बीमार थियण ते मदरसे मां त मोकल वठी ईंदो हो, पर क्रिकेट खेॾण खां न मुड़ंदो हो। ज़मान खान मीरपुर में अंडर 16 जे ट्रायल में हिसो वरितो, जिते संदसि तेज़ बॉलिंग ॾिसी सभु दंग रहिजी विया ऐं हू सिलेक्ट थी वियो। खानदान तरफ़ां माली सपोर्ट न हुअण बावजूद हुन महिनत जारी रखी ऐं पाकिस्तान अंडर 16 लाइ ऑस्ट्रेलिया जो दौरो कंदड़ पाकिस्तान लाइ सभ खां वधीक विकेटूं हासिल कयूं। ज़मान खान जॾहिं पहिरियों भेरो पाकिस्तान सुपर लीग में परफॉर्म कयो त इवेंट जे बहितरीन उभरंदड़ रांदीगर जो एज़ाज़ मानियो ऐं उतां खां हुन क़ौमी टीम लाइ खेॾण जा ख्वाब नेणनि मंझि सजाए वरिता। ज़मान क़ौमी सिलेक्टरनि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाइण लाइ सख़्त महिनत कई ऐं इलाइक़ाई क्रिकेट में हिक ॿिए पुठियां शानदार कारकर्दगी ॾेखारी। ज़मान खान सदाईं पाकिस्तान लाइ इंटरनेशनल क्रिकेट खेॾण जा ख्वाब ॾिठा। हुनजो सदाईं इहो मक़सदु रहियो त आलमी लेवल ते मुल्क जो नालो रोशन करे। पंहिंजे इलाइक़े में क्रिकेट अकेडमी ठाहिण जो इरादो रखंदड़ ज़मान खान जो चवणु आहे त पाकिस्तान में खोड़ अहिड़ो टैलेंट आहे जेको सहूलियतूं ऐं मौक़ो न मिलण सबबि ज़ाया थी वञे थो। हू उन्हनि लाइ कुझु करणु चाहे थो, जीअं हू बि संदसि जियां मुल्क लाइ ख़िदमतूं अंजाम ॾेई सघनि।